मोरो खबर शामिल कर देती मोरो सिंधी इल्ताफ सुमरोजी रिपोर्ट मुताबिक ऑल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक लेबर यूनियन सिपको डिवीजन मोरो के चेयरमैन इम्तियाज मला, शाहनवाज मला, सिकंदर संदीलो, अब्दुल हमीद घांगरू, गुलाम अब्बास बुरडो डिवीजन ऑफिस चेयरमैन, असलम अब्बासी जनरल सेक्रेटरी, मेहताब पंजारी रिवेन्यू ऑफिस मोरो के महबूब अली एमबीएन मुलाजमन बा अधिकारी बच्चों बदी सख्त एहतजाज क्यों आई चो दादू रोड मोरो ते एक शॉपिंग सेंटर मथा मसवाड़ी रिहायशी गुलजार उर्फ गलू करोड़ों बिजली चोरी करे आसपास जेरेवासिन के विक्रो करे लखी रुपया माहवार कमाए रहो है। सिपको इदारे के हर महीने नुकसान पहुंचाए रहो है। दादू रोड ते वाक़िए सिटी 2 एरिया में कोडल शाह होटल ट्रांसफार्मर जफरुल्ला कलोड़ो वारो ट्रांसफार्मर एमबीएन हंदन ता सिटी थरी ता पिण चोरी तारू हणी मुख्तलिफ दुकानन होटलन स्त्री दुकानन दर्जन ऐं घरन में माहवार पैसन एवज बिजली चोरी करे विक्रो करे रहो है। सिपको तरफा बिजली रिकवरी ऐं चोरी खिलाफ कम कंदड़ वापडा लाइन स्टाफ जे कम दौरान रुकावटूं पैदा कंदो रहे तो कलोड़ा मोहल्ला पाड़े में ट्रांसफार्मरन में 11,000 तारुन वसीले धमाका कराए पंहिंजे फेसबुक आईडी तां धमकियूं ॾेई पाड़े जे शरीफ़ मोज़िज़ माण्हुनि खे हिरासा करे रहियो आहे। संदसि ख़िलाफ़ अहिड़ियूं शिकायतूं मौसूल थियल आहिनि ऐं संदसि ख़िलाफ़ पुलिस स्टेशन मोरो ते FIR पिणु दर्ज कराई वेंदी ऐं ऐसे शो मोरो खे लेटर उमाणे वियो आहे। वापडा हाइड्रो यूनियन सिपको डिवीज़न मोरो जे अॻवाननि चयो त पाड़े जे रहवासियुनि तरफ़ां गुलज़ार उर्फ गलू कलोड़ खे बिजली चोरी मना करण ऐं ट्रांसफार्मरन में 11,000 तारुनि में धमाका बंदि कराइण तां पंहिंजे फेसबुक आईडी तां इदारे जे अंदरि साख रखंदड़ इज़्ज़तदार शरीफ़ ऐं मोज़िज़ पोरियत अॻवान हाइड्रो यूनियन सिपको डिवीज़न मोरो जे चेयरमैन असलम अब्बासी खिलाफ कूड़ा मन घड़त बेबुनियाद इल्ज़ाम हणी संदसि किरदार कशी कई है, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे FIA साइबर क्राइम खां जांच ऐं कोर्ट सगोरीअ में इज़्ज़त जो केस पिणु दाख़िल करण जे लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई वेंदी आहे। उन खां पोइ जेको आहे असां उन जे खिलाफ़ FIA साइबर क्राइम में दरख़्वास्त विधी आहे। उन खां अॻु में उन गुलू कलोड़ जे खिलाफ़ SDO वटि हिकिड़ी दरख़्वास्त जमा करायल आहे त हिन जे खिलाफ़ FIR दर्ज करे वञे। उम्मीद है तो जल्द का जल्द असो SDO साहब लेटर ऑपरेशन के दौरान दानिश महमूद भाई के ऊपर भी पहले हमला हुआ, उसके लिए फायदा नहीं हुई। अब हमारे असलम PA जो इंजीनियर का PA उससे भी गलत इल्ज़ाम लगाए हैं, इसकी हम पुरजोर मजम्मत करते हैं और लगाने वाले के लिए हम फौरन हुकूमत